थे हितां जा महिमान ऐं कुझु ॿाहिरि खां आयल महिमान उन्हनि खे वेलकम कंदुसि जे पंहिंजी मसरूफ़ ज़िंदगी मां कुझु टाइम कढी हिते आया ऐं हीउ असांजो सिविल इंजीनियर इंटेलेक्चुअल फोरम जे तरफ़ां मुनक़िद थियल लतीफ़ ते अटेंड कयो। अॼु मुंहिंजी तकरीर जो उनवान आहे हज़रत शाह अब्दुल लतीफ़ हिदायत जी ज़िंदगी। मां पंहिंजी तकरीर जी शुरूआत शाह साईं जी दुआ सां कंदुसि त साईं सदाईं करी मथे सिंध सुगार, साईं सदाईं करी मथे सिंध सुगार, दोस्त मिठा दिलदार आलम सब आबाद करे। सिंध जे हिन मशहूर दरवेश सूफ़ी ऐं क़ौमी शाइर जंहिंजे ख़ानदानी नसब जो सिलसिलो टेहीं पीढ़ीअ में अठें इमाम हज़रत मूसा रज़ा सां गॾिजी हज़रत अली अलैहिस्सलाम जन सां वञी मिले थो। तारीख़ जे मुशाहिदे मां इहा ख़बर पए थी त शाह साहब जंहिंजो ख़ानदान अफ़गानिस्तान जे हिकु शहर हेरात खां सिंध में हिजरत करे आयो ऐं पोइ उते ई मुस्तक़िल रिहाइश इख्तियार कयऊं। शाह साहब जंहिंजो जनम 1690 ईस्वी 1101 हिजरी मौजूदा हैदराबाद शहर जे हिकु शहर हाला में थियो। सदन वालिद बुजुर्गवार सैयद हबीब शाह हाला हवेली नाले हिकु कस्बे जा रहवासी हुआ ऐं सदन शुमार उतां जी मौजूद हस्ते में कयो वेंदो हुयो। शाह साहब जी विलादत जे कुझु ॾींहंनि खां पोइ सदन वालिद बुजुर्गवार पंहिंजो पाण छॾे कोटड़ी में अची आबाद थिया ऐं शाह साहब खे 5 सालनि जी उमिरि खां इल्म जे हुसूल जे लाइ उतां जी हिकु मशहूर दर्सगाह में उमायो वियो। हिकु आम रिवायत आहे त शाह साहब अलफ़ खां वधीक पढ़ण खां साफ़ इनकार कयो, पर जॾहिं शाह साहब जे कलाम ते बग़ौर नज़र विझे थी त उन में का बाक़ी सदाकत न थी रहे। उन रिवायत मूजिब शाह साहब जो हिकु मशहूर शेर त अखर पढ़ अल्फ जो ॿिया वर्क सब विसार, अखर पढ़ अल्फ जो ॿिया वर्क सब विसार, अंदर तूं हुजा पना पढ़ंदे केतिरा। शाह साहब जे कलाम जो बग़ौर मुतालियो करण सां इहा ख़बर पवे थी त शाह साहब जन खे न सिर्फ़ पंहिंजी बल्कि अरबी, फारसी, हिंदी ऐं ॿियनि इलाक़ाई ज़बान में बि उबूर हासिल हुयो। जेकॾहिं ईअं खणी चइजे त शाह साहब जन खे उन्हनि धारियुनि ॿोलियुनि जे अदब सां वाक़िफ़ हुई त शायदि ग़लति न थींदो। डॉक्टर ट्रम्प उन जी रिवायत खे ग़लति साबित कंदे कंहिं जाइ ते लिखे थो त शाह साहब जे पढ़ियल लिखियल हुजण जो सभ खां वॾो सबूत उन्हनि जे कलामनि जो मजमूओ आहे। जंहिंमें शाह साहब जे कलाम में जॾहिं बग़ौर हुनजो मुतालियो कबो त उन में ख़बर पवंदी त शाह साईं अरबी ऐं फारसी खे कहिड़े सलीक़े ऐं बारीक़ीअ सां इस्तेमालु कयो आहे। जंहिंजो सबूत शाह साहब जो हिकिड़ो शेर त वहदहू ला शरीक लहू ए हिकिड़ाई हीर, खटी जे हाराई हंध तुंहिंजो हीर, पाण चोंडे पीर फरे जाम जन्नत जो। शाह साहब जन जी शादी तंहिं वक़्त जे मुग़ल ख़ानदान जी हिकु न्याणी सईदा बेगम सां थी ऐं शाह साहब खे तंहिं मां को औलाद न हुयो। शाह साहब जी शाइरी पंहिंजो पाण में हिकु अजीब कमाल रखे थी। जेकॾहिं कंहिं शाइर खां पुछिबो त हू शेर छो थो लिखे त हू शायदि को अहिड़ो जवाबु न ॾेई सघे जेको हुन जे लाइ क़ाबिल क़बूल हुजे। ऐं साॻी तरह जेकॾहिं शाइर उन पुछंदड़ खां उहो सुवाल करे त हू शेर छो थो पसंदि करे त शायदि हुन जी साॻी कैफ़ियत हूंदी। ॻाल्हि असली आहे त हिकु शाइर जी दिलि ऐं नज़र हिकु आम माण्हू जी दिलि ऐं नज़र खां काफ़ी मुख़्तलिफ़ थींदियूं आहिनि। जेकॾहिं शाइर चाहे त जंहिंमें चाहे चांदनी भरे छॾे, जंहिं मामूली शइ खे चाहे उन में हिकिड़ो हुस्न पैदा करे छॾे। अहिड़ियूं काफ़ी शयूं जेके असां मामूली सम्झी नज़रअंदाज़ करे छॾींदा आहियूं, पर जॾहिं उहे शयूं हिकु शाइर जी नज़र मां गुज़रंदियूं आहिनि त उन्हनि में हिकु अजीब दिलकशी पैदा थी पवंदी आहे। शाह साहब जे बिंदनि में हिकु अहिड़ो ई जादू समायल आहे जेको ॿुधंदड़ ऐं पढ़ंदड़नि ते पंहिंजी कैफ़ियत तारी करे छॾींदो आहे। शाह साहब पंहिंजी ज़िंदगीअ जा आख़िरी 8 साल भिक्षा में गुज़ारिया, जिथे पाण पंहिंजो समूरो वक़्तु इबादत ऐं रियाज़त में गुज़ारींदा हुआ। संदन वफ़ात 14 सफ़र 1105 हिजरी 1752 ईस्वी में थी। संदन आख़िरी आरामगाह भिक्षा में वाक़िअ आहे।
जिथे अॼु ॿुधण केतिरा मुरीद आज़िज़ रहनि था। शाह साहब जे वफ़ात खां पोइ शाह साहब जो मजमूओ असां वटि आहे, जंहिंजो दुनिया जी केतिरनि ॿोलियुनि में तर्जुमो थी चुको आहे ऐं हुन ते काफ़ी रिसर्च वर्क तहक़ीक़ी कमु थी चुको आहे ऐं काफ़ी हली रहियो आहे ऐं उमेद थी कजे त फ्यूचर में हुन ते तहक़ीक़ थींदी जीअं असां हिन अज़ीम शाइर जे पैगाम खे वधि खां वधि आम करे सघूं।